नादिन रोड़ी भरिसां भित किरण के नतीजे में 3 ॿारड़ा दॿिजी फौत थी विया आहिनि। वधीक तफ़सील सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाए थो हलां, रोड़ीअ में हिकु ॾुखाईंदो ऐं अफ़सोसनाक वाक़िओ पेश आयो आहे। रोड़ी भरिसां दीवार थियण जे हादसे में 3 ॿार फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। रोड़ी भरिसां पटनी थाणे जैसे नई आबादी टंडो बोरा गिडाड़ में बरसात वक़्तु दीवार थियण जे नतीजे में 5 ॿार हेठ जी दॿिजी विया। ज़ख़्मी ॿारनि खे बेहोशी जी हालत में तालके सां रोड़ी पहुचायो, जिते डॉक्टरनि 10 वरनि जे ख़ालिद पुटु करीम बख़्श बुरड़ो, 11 वरनि जे दुर मोहम्मद पुटु रोशन बुरड़ो ऐं शाहज़ेब पुटु शफ़ीक मोहम्मद शेख जे फौत जी तस्दीक कई। इन ॿारनि खे गड़ती जोगी जी हालत में खेनि रोड़ीअ खां सखर जे सिविल अस्पताल ॾांहुं रेफर कयो वियो। वारसनि मूजिबि बरसात दौरान ॿार खेॾण लाइ ॿाहिरि निकिता हुआ त ओचितो दीवार किरी पई ऐं ॿार दॿिजी बेहोश थी विया, जंहिंखे बेहोशी जी हालत में तालके सां रोड़ी पहुचायो, जिते डॉक्टरनि ॾिसी फौत जी तस्दीक करे छॾी। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। मर्द घर पहुचण ते कोराम अची वियो। इलाइक़े में सोग वारी सूरत पैदा थी वई आहे। संदसि घरबादी सदमे जी हाल ॿुधी करे बेहोशी जी हालत में मुब्तला थी विया। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बरसाति पवण करे असांजो ॻोठु क़दीमी ॻोठु आहे, उन पवण करे जेको आहे रोड रस्ता सफ़ा घर जेके आहिनि उहे ज़बून हाल थी वेंदा आहिनि ऐं ॿार खेॾण दौरान जेके आहिनि उहे ज़ख़्मी पहुता आहिनि। अहिड़ा अॻु में बि वाक़िया पेश अची चुका आहिनि। जी सैफुल्ला, जी महिरबानी।